खे भी चीचलाए मारण जी इजाजत न आहे, छो तो उनके भी साह शरीयत के मसलन के समझो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो मांखे जडे जन्नत जा मंजर दिखारिया विया, हिकड़ी औरत उन जे मथो रब जूं तमाम वडियूं मेहरबानियूं हूं। मां पुछा क्यों त हिन औरत केड़ो अमल कयो जो जन्नत में इन जो एडो इकराम कयो तो वने। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मांखे बुधायो त या एडी का ज्यादा अमलन करण वारी का औरत का नहीं, कदे चंगा कम कंदी, कदे गलतियूं भी न थी वेंदी हो। वने पई ओचतो रस्ते सा कुत्तो उञ जे करे मरे पियो, उन जी ज़बान बाहर निकती पई, इन माई के उन कुत्ते ते कहल अची वई। उन कुत्ते के पानी प्यारी, कुत्तो मरण का बची वियो। अल्लाह साईं के इन औरत जो इहो अमल पसंद अची वियो। रब फरमायो तो मुंजी बानी गुनहगार त ॾाढी आ, पर तो हिकड़े कुत्ते ते रहम कियो आ, इन अमल जे करे मां अल्लाह तो ते रहम थो कयो। ॾिसण में तो नेकी नंढी आ, पर उन जे इन अमल जे करे अल्लाह तबारक व तआला उन खे जन्नत अता कई। गलतिन के गलती समझण घुर्जे, गुनाह के गुनाह समझण घुर्जे, गुनाह के गुनाह समझण या ईमान जी निशानी है। ये गाल गौर सां ॿुधो, गुनाह के गुनाह समझण या ईमान जी निशानी है, ऐं गुनाह के गुनाह न समझण या कुफ्र जी निशानी। हिकिड़ो माण्हू गुनाह तो करे, अल्लाह ताला सभिनी खे गुनाहनि खां बचाए, गलती तो करे, कंहिं चयोसि यार गुनाह तो करे, जिहाद आ कारो मुंह तो कयां, अल्लाह बख्शिंदो यार, ॾोहारी आ, वाकई गलत तो कयां यार, इहो काफ़र ना है। इन गुनाह के गुनाह समझो थी सके तो इन जे इन लफ्ज़न जे करे अल्लाह बख्शे छॾेसि। इन पंहिंजे गलती के गलती तस्लीम कयो, पर हिकिड़ो गुनाह तो करे, कंहिं चयोसि यार गुनाह तो करे, यार ख़बर आ तूं वरी मुफ्ती साहब थियो, मथो न चट मुंहिंजो, जान चट तूं मुंहिंजो ठीको कयो आहे, गुनाह छाजो गुनाह कोने गुनाह। इन्हनि लफ्ज़न चवण जे करे ईमान जे दायरे मां निकिरी वेंदो, ये कुफ्र जो इर्तिकाब क्यों, ये नाज़िक गालियों हैं, इनके समझने की कोशिश क्यों। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन अकल तय्यबन व अमिल बिस्सुन्नह व अमिन अन्नास बवाइकहु दखलल जन्नह। जेको शख्स टे कम कंदो जन्नत वेंदो, हिकु त हलाल खाए, ॿियो पंहिंजी ज़िंदगी सुन्नत जे तरीक़े जे मुताबिक़ गुज़रे, माना जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी पाकीज़ा ज़िंदगी गुज़ारी, उथण में, वेहण में, खाइण में, पीअण में, निशिस्त में, बर्खास्त में। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा सुन्नतुन जी ताबेदारी करे, व अमीनन नास बवाइकहु, ऐं टियों कम इहो करे जो माण्हू उन जे मुसीबतुनि खां बचियल रहनि, माना माण्हुनि खे ईज़ाए न, कंहिंसां ज़ुल्म न करे, कंहिंसां ज़्यादती न करे, जेतिरो थी सघे चङाई करे, कंहिंसां बुराई न करे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको कलमे वारो ये टे कम कंदो जन्नत वेंदो, हिकु हलाल खाए, ॿियो सुन्नत जे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे, टियों माण्हुनि सां बुराई न करे, चङाई। मुझा मुख्तरम दोस्तों, जरूरत इन गाल जी त असां सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी जो वचन कयूं पंहिंजे रब सां। अज असांजी जिंदगी मासियत के हवाले थी वई, गुनाहन जे हवाले थी वई, बगावत जे हवाले थी वई। असां परेशान इन जे करे, इत्मीनान इन जे करे खसजी वियो आहे। अल्लाह जो नालो असां खां छॾाइजी वियो, इत्मीनान कान ईंदो। हीअ ॻाल्हि तव्हां दिल जे फरही ते लिखो, पंहिंजे दिमाग़ जे कंप्यूटर में फीड कयो त जेको गुनाह जा कम कंदो उन जो सुकून खसजी वेंदो, जेको गुनाह जा कम कंदो उन जो सुकून खसजी वेंदो। सवाल ही पैदा न थो थे जो को शख्स गुनाहन जा कम करे ऐं परेशान न हुजे।
जेकरे गुनाह जा कम थो करे चवे मां के परेशानी कोने कूड़ थो गले यकीनन परेशान हुंदो केतरो भी पाण के लिकाए गुनाहन जो लाज़मी नतीजो ही हो तो उन शख्स जो इत्मीनान सुकून खसची विंदो जेकरे तवा चाहो था तो तवा के सुकून मिले तो गुनाहन का बचा अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। रब साईं तो फरमाया खबरदार मुझे यादगीरे सां दिलन के सुकून मिलंदो अल्लाह के याद कयो अल्लाह जो जिक्र कयो सजो कुरान अल्लाह जो जिक्र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। गलत मानुन जे सोहबत का पंहिंजो पाण के बचायो सोहबत या तारींदी या बोड़ींदी सोहबत सालिह तोरा सालिह कुनत सोहबत तालिह तोरा तालिह कुनत पिसरे नूह बाबदा बनिशिस खानदान नबूवतश गुमशुद सगे असहाबे कहफ रोज़े चंद राह नेका गिरफ्त मर्दुम शुद। चंगन जी सोहबत जो नतीजो चंगो निकरंदो गंदन जे सोहबत जो नतीजो भी गंदो निकरंदो। हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी है उलुल अज़्म नबी उन जो पुट गलत सोहबत जे करे जहन्नमी थी नबी जो पुट असहाबे कहफ जो कुत्तो वो असहाबे कहफ वारा जेके बुजुर्ग हा अल्लाह वारा हा बादशाह जिनके नाहक मारायण पियो चाहे वनी गार में लिका ते हिकड़ो कुत्तो गार जे दर ते बीही रहियो चौंकी पियो दे उन कुत्ते जो इहो अमल अल्लाह के एडो वणी वियो जो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जे दिहाड़े अल्लाह से इन कुत्ते के इंसानी शक्ल ॾेई जन्नत मोकिलियो सोहबत चंगन जी इख्तियार किया चंगन जी सोहबत इख्तियार किया अतजाफी अंदारिल गुरूर अल इनाबतु इला दारिल खुलूद वल इस्तिदादु लिल मौत क़ब्ल नुज़ूल। ट्रेशियों जरूरी इन धोखे जे घर दुनिया में दिल न लगाए अतजाफी अंदारिल गुरूर दुनिया से दिल न लगाए ठीक है जायज जरियन से भली कमायो भली मेहनत कयो भली मजदूरी कयो पेट पालियो बच्चा पालियो घर हलायो का पाबंदी काने पर दिल दुनिया से न लगायो दुनिया के पंहिंजे जिंदगी जो मकसद न समझो एम ऑफ लाइफ ता जो यो न हो जे तो डोकड़ कमाना है बीए किया नौकर हुए पेंशन मिली और मर गए पंहिंजे जिंदगी जो मकसद डोकड़न के न बनायो जिंदगी जो मकसद अल्लाह जी रजा जिंदगी जो मकसद अल्लाह जी रजा जिंदगी जो मकसद अल्लाह जी रजा त रब राज़ी थे तो यू पंहिंजे अंदर जे इंसान का पुछा कयो त केड़न कमन जे करे रब राज़ी थींदो ए केड़न कमन जे करे रब नाराज थींदो एतरी समझ अल्लाह सभनी के ॾिनी आहे नमाज पढ़ण सां अल्लाह राज़ी थींदो कर न पढ़ण सां सीधियूं ॻाल्हियूं रोज़न रखण सां अल्लाह राज़ी थींदो कर न रखण सां कुरान जी तिलावत करण सां अल्लाह राज़ी थींदो कर कुरान पाक के छॾे ॾियण सां सुन्नत जे तरीके जे इख्तियार करण सां अल्लाह राज़ी थींदो कर सुन्नत जे मुखालफत सां सब ॻाल्हियूं पधरियूं चंगी सोहबत जे करे अल्लाह राज़ी थींदो कर ग़लत सोहबत जे करे सच ॻाल्हाइण सां अल्लाह राज़ी थींदो कर कूड़ ॻाल्हाइण सां भलाई करण सां अल्लाह राज़ी थींदो कर बुराई करण सां ॻाल्हियूं बिल्कुल पधरियूं के मुफ्ती साहब को फतवा वठण जी जरूरत ही काने अत्तजाफी अन दारिल गुरूर वल इनाबतु इला दारिल खुलूद बियो आखिरत जो फिक्र पैदा कयो त माखे वञणो आहे इन करे बुजुर्ग चवंदा आहिनि त जॾहिं बि नमाज पढ़ो त ईअं समझी पढ़ंदा कयो त इहा तव्हांजे ज़िंदगी जी आख़िरी नमाज आहे थी सघे थो ॿी नमाज तव्हांखे नसीब न थिए एॾे ध्यान सां ऐं फिक्र सां नमाज पढ़ो
इन समझी नमाज पढ़ो जण त इहा तव्हांजी ज़िंदगी जी आखिरी नमाज मानी त साईं खाईंदा हुजण इहा आखिरी मानी था कयूं असली घट न कंदासीं